जी नाज़रीन, करमपुर मां सां हादसे जी अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे सुजरा लाड़ो वटि तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर। ॻोठ वाहिद बख़्श खान बिजाणी रहवासी उस्ताद मोहम्मद ताहिर मीराणी थॾे ते फ़ौत थी वियो। नापरकोट पुलिस मौक़े ते पहुची फ़ौती जो लाश खणाए पोस्टमार्टम लाइ तालका खानापुर अस्पताल मुंतक़िल कयो। कार ऐं मोटरसाइकिल खे पंहिंजी तहवील में वठी नापरकोट थाणे ते आंदो, जॾहिं त कार ड्राइवर हादसे वारी जॻह तां फ़रार थियण में कामयाब थी वियो। होॾां फ़ौती जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो ऐं माहौल सोगवार थी वियो। ॿिए तरफ़ यादि रहे त हादसे वक़्तु फ़ौती नौजवान जी हादसे में हिकु जंग कपजी रोड भरिसां मच्छी जे फार्म में किरी पई, जंहिंजी ॻोल्हा जारी आहे। आख़िर में यादि रहे त वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।